हियारी बि न वरितै। जीव पे झुरियो ॼण मूं मथे ॻरी, उथी हियारी बि न वरितै। मैणे मुंझाए विधो अथमि, न त माल मथा ॾिसी कीन वरियो हो मैं। आउं त तुंहिंजे तेज मुठी हुअसि, चङायुनि कुठी हुअसि, पोइ बि उथी हियारी बि न वरितै। मींहं जो पाणी पे वहियो, बेरोक बेटोक, बालकनि पे कलोल कया। छंडनि जी छेर ते माउर पियूं खिलनि। दिलि अचे थी त आउं बि ईअं खिलां कुॾां, अबे वांगुरु सहम कढियल। आउं विछूं विछूं थी वियसि, पर तो सॼण उथी हियारी बि न वरिती। श्रीमती सुंदरी उतमचंदाणीअ जो ही अदब लतीफ़ तव्हां ॿुधी रहिया हुआ आशा चांद जे आवाज़ में। हुन जूं ॿियूं रचनाऊं, कहाणियूं, नॉविल वग़ैरह तव्हां पढ़ी सघो था, ॿुधी सघो था हुन जे वेबसाइट sundariuttam.com ते। पंहिंजो रायो असांखे ईमेल कजो info@sindhisangat.com ते। जय झूलेलाल।